खिपरे लग गोट सराड़ीअ में दरगाह वादत फ़कीर नुकरत जे अहाते में सूफ़ी बुज़ुर्ग वादत फ़कीर नुकरत जी शाइरी ते मुश्तमिल किताब वादतुल वजूद जो मुहूर्ती तकरीब थी गुज़री। तकरीब में सदारती खिताब कंदे असद जमाल पली चयो त सिंध जूं दरगाहूं अमुन प्यार ऐं पैगाम ॾियनि थियूं। सिंध जा सूफ़ी शाइर पंहिंजी शाइरीअ जे करे असां सां हर वक़्तु मौजूद आहिनि। हुन चयो त सूफ़ियनि जे दरगाहुनि ते रूहानी सकून मिले थो ऐं सूफ़ियनि हमेशा अमन जो पैगाम ॾिनो आहे। मुहूर्ती तकरीब खे खिताब कंदे मुमताज़ लगारी चयो त सूफ़ी शाइरनि जो कलाम ऐं किरदार बहितरीन मयार जो आहे। जॾहिं त दरगाह वादत फ़कीर जे गादी नशीन जलाल फ़कीर नुकरत चयो त वादत फ़कीर जे कलाम में हिकु पैगाम ऐं ॻंढण जो सबक़ आहे। हिन फ़कीरनि जो पैगाम आहे ई अमन जो, हिननि माण्हुनि जो पैगाम आहे ई वहदत जो। असांजो मौसूफ़ अल्लाह बख्श फ़कीर वहदत अली नुकरच संस किताब छपियो आहे। जिन माण्हुनि बि छपायो आहे उन्हनि वॾी हिमत कई आहे। सागर ज़िले जो तमामु हिकिड़ो अनमोल शाइर आहे जंहिंजी शाइरी के ज़रिए असां ॾिसूं था वहदतुल वजूद में उन शाइरीअ में अक़ीदत, एहतराम, सलूक ऐं हुज़ूर जी साराह सिफ़त इन सिंध सां जेका आहे सा मोहबत ख़ासि तौर ते सिंध जो जेको असांजो कल्चर आहे सक़ाफ़त आहे सिंध जी जेका सूरियाई आहे उन सूरियाई खे हिन बयानु कयो आहे। तमामु शानदार हिकिड़ो प्रोग्राम थियो। ही हिकिड़े पंहिंजे दौर जा हिकिड़ा वॾा इनकलाबी माण्हू हुआ, बाग़ी क़िस्म दौर जा माण्हू हुआ ऐं उन दौर में उहे ॻाल्हियूं जेके न चवण जहिड़ियूं उहे हिन शाइरी में चयूं हुयूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk